अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अन्बियाइ वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिक वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिय्या अल्लाहुम्मा रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा आमीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसानियत जे तसलसल के वधाइण जे लाइ मर्द सां गॾु गॾु औरत जो वजूद फरमायो। सब का पहिरीं पैदा थियण वारो मर्द सय्यदना आदम अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हथनि सां वजूद में आंदो ठाहियो ऐं आदम अलैहिस्सलाम सां गॾु उनजी घरवारी अम्मा हवा अलैहिस्सलाम के पैदा फरमायो। औरत के सब खां पहिरीं जेको रिश्तो मिलियो उहो रिश्तो मां जो रिश्तो कोन हुयो, कंहिंजी भेण न हुई, कंहिंजी मासी ऐं फुफी न हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त औरत के सब खां पहिरीं रिश्तो ॾिनो त ज़ाल जो रिश्तो ॾिनो। सय्यदना आदम अलैहिस्सलाम जी घरवारी अम्मा हवा अलैहिस्सलाम औरत के सब खां पहिरीं ज़ाल जो रिश्तो ॾी करे रब्बुल इज़्ज़त निकाह जी अहमियत, शादी जी अहमियत के ज़ाहिर कयो है। तो ज़ाल एक अज़ीम रिश्तो है ऐं इहो रिश्तो निकाह का बाद में एक मर्द सां औरत जो जुड़ी वेंदो आहे, जेके ज़िंदगी भर एक ॿिए जा साथी ऐं एक ॿिए जा रहबर रहनुमा थी करे गुज़ारींदा आहिनि। इहो एक अज़ीम रिश्तो आहे जेको रब सब खां पहिरीं औरत खे अता फरमायो आहे ऐं इन सुन्नत के अल्लाह रब्बुल आलमीन पूरी इंसानियत जे लाइ जारी फरमायो। तमाम अनबिया ऐं रसूल सब जा सब शादीशुदा हुया, सभिनी जूं घरवारियूं हुयूं ऐं सभिनी अनबिया अलैहिस्सलाम के अल्लाह औलाद जहिड़ी अज़ीम नेमत सां नवाज़ियो। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए तो रब्बे करीम रऊफुर रहीम रब्बुल आलमीन फरमाए तो वलक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिका वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिय्या। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए तो जेके भी असां रसूल मोकिलिया, नबी मोकिलिया, असां उन्हें के घर वारियों भी अता फरमायो ऐं औलाद भी अता फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन इते तमाम अनबिया ऐं रसूल जो तज़किरो फरमायो ते ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां खां पहिरीं जेतिरा भी रसूल मोकिलिया उन्हनि जूं शादियूं थियूं, उन्हनि जूं घरवारियूं हुयूं ऐं अल्लाह उन्हनि खे औलाद जहिड़ी अज़ीम नेमत सां नवाज़ियो। अल्लाहु अकबर कबीरा। अनबिया और रसूल
उन्हनि जो घर वारियूं, उन्हनि जा निकाह। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अनबिया के फ्री हैंड छॾियो हुयो। असांखे पाबंद फरमायो त तव्हां 4 खां वधीक हिक वक़्त घर वारियूं नथा रखी सघो, शादियूं नथा करे सघो। पर अनबिया और रसूल उन्हनि खे रब्बे काइनात फ्री हैंड छॾियो हुयो त हू जेतिरियूं चाहनि उहे शादियूं करे सघनि था। एतिरे ताईं जेकॾहिं हू 100 खां वधीक बि रखणु चाहिनि त रखी सघनि था। असां जे मुआशरे में हिकिड़ो कॉन्सेप्ट ऐं नज़रियो आहे, जेकॾहिं को हिकु शादी करण वारो हुनजी घरवारी या हुनजो औलाद आहे, ॿी शादी जो तस्किरो करे त मुख़्तलिफ़ ज़बाननि खां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि। अदा ही बेहूदा इंसान आहे, अदा ही अयाश आहे, ही फहाश आहे, शर्म कोन थो थिएसि, घरवारी मौजूद अथसि, औलाद मौजूद अथसि, वरी बि चए थो ॿियो निकाह कयां, टियों निकाह कयां, चौथों निकाह कयां, इहो अयाश आहे। पर इहो तुंहिंजो नज़रियो अनबिया अलैहिस्सलाम जी सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। तव्हां नबियनि जे बारे में छा नज़रियो रखंदो? जिन अनबिया जो 100 घर वारियों खण सही बुखारी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ाल सुलैमान लअतूफन्नल लैलता अला मिअति इमरातिन कुल्लुहुन्न तातिया बिफारिसिन युजाहिदु फी सबीलिल्लाह। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम चयो, अज रात आऊं 500 घर वारनि सां मिलंदुसि ऐं उन्हनि मां हिकु हिकु खे पुट ॼमंदो जेको मुजाहिद थी करे घोड़े ते सवार थी करे जिहाद कंदो। अल्लाह जे नबी फरमायो, सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम इंशाअल्लाह कोन चयो, 99 घर वारनि खे को औलाद कोन थियो, हिकड़ी घरवारी के औलाद थियो, उहो बि नाक़िस पैदा थियो, अनकम्प्लीट, नामुकम्मल। अल्लाह जे नबी फरमायो, जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम इंशाअल्लाह चवे हा इन्हनि 100 घर वारनि खे पुट ॼमे हा ऐं सभ जा सभ मुजाहिद थी करे अल्लाह जी राह में जिहाद कंदा। ओ मुस्लिम, सुलेमान अलैहिस्सलाम जो हिते 100 घर वारनि जो ज़िक्र आहे। तव्हां सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में कहिड़ो नज़रियो ठाहींदो? नऊज़ बिल्लाह, छा सुलेमान अलैहिस्सलाम अयाश हुयो? जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अयाश हो जे हा रब उनके नबूवत जे लाइ न चूंडिया, अल्लाह उनके नबी कोन बनाया, अल्लाह उनके रसूल जहिड़े अज़ीम मनसब ते फ़ाइज़ न करे हा। मालूम छो मुस्लिम, जेकॾहिं केरु हिक खां वधीक निकाह जो ख़्वाहिशमंद आहे, वो अनबिया जी सुन्नत ते फ़ाइज़ आहे। अल्लाह जा बाना दुनिया में अले केतिरा माण्हू बुराई कंदे नज़र अचनि था, बुरियूं जो नज़रूं अले किथे किथे हुआ अल्लाहु अकबर कबीरा ज़िना करण जे लाइ पहुचनि था, उते ज़मारू बंदि आहिनि। पर जेकॾहिं केरु हक़ सुन्नत ते अमल करण जे लाइ जेकॾहिं का ज़बान उथारे थो त असीं उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा ताना ॾेई करे उनखे चुप करे विहारींदा आहियूं त तूं अयाशी फहाशी। हरगिज़ न। अल्लाह रब्बुल आलमीन असां के जेको निकाह जो हुकुम ॾिनो, अल्लाह इब्तिदाई बिन सां कया। रब्बे कायनात फरमाए तो, ओ मुसलमानो निकाह कयो मसना व सुलास व रुबा। ओ मुस्लिम बब शादियूं 3-3 4-4 कयो। फ़इन खिफ्तुम अल्ला तअदिलू फवाहिदा, हा जेकॾहिं इंसाफ़ न करे सघो त पोइ हिकिड़ी काफ़ी आहे, वगरना अल्लाह रब्बुल आलमीन बिन सां इब्तिदा कई आहे, 3 सां 4 सां अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लिम खे हुकुम ॾिनो आहे त निकाह कयो मसना बब निकाह। ख़बर तो रीज़न छा आहे, सबब छा आहे? जेतिरियूं तुंहिंजूं घर वारियूं वधीक हूंदियूं ओतिरो तूं गुनाहनि खां बचंदे। अनबिया और रसूल जी ज़िंदगी अल्लाह बेदाग बनाई हुई। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे फ्री
वजह कहिड़ी हुई त जी अॻिते हली करे केरु आंगुर न खणी सघे नबी जे कैरेक्टर, नबी जे किरदार, नबी जे अखलाक, नबी जे नज़रुनि ऐं नबी जे इफ़त ऐं पाक दामनी ते दाग न अचे। इन करे अल्लाह अनबिया ऐं रसूल खे फ्री हैंड छॾियो हो त जेतिरा वणे निकाह कयो, जीअं तव्हांजे खिलाफ़ तव्हांजी तरफ़ केरु ग़लति नज़र न उठ खणे, को ग़लति इशारो न करे। गुनाहनि खां बचण जो ज़रियो ई हुआ। अल्लाहु अकबर कबीरा। तमाम अनबिया इन सुन्नत ते अमल कयो। जॾहिं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वारी आई, अल्लाह जे नबी पाण भी निकाह कया। अल्लाह जे नबी नौजवाननि के मुखातिब थी करे फरमायनि था, या माशर शबाबी मन इस्तता मिनकुमुल बात फलयतज़व्वज फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर व आसनु लिलफरज। ए नौजवाननि जी जमात, जेकॾहिं तव्हांखे निकाह करण जी ताक़त आहे, निकाह कयो। इन निकाह जा कई फ़वाइद आहिनि। नंबर 1, फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर। निकाह नज़रुनि खे झुकाइण वारो अमल आहे। ओ इंसान तुंहिंजी नज़र महफूज़ रहंदी, तूं गुनाह खां बची पवंदे, तुंहिंजी नज़र ग़लति जॻह ते न उथंदी। जेकॾहिं तुंहिंजी इज़त तुंहिंजे घर में हूंदी, तुंहिंजी घरवारी तुंहिंजे घर में हूंदी, तुंहिंजूं नज़रूं ग़लति जॻह ते न उथंदियूं। ऐं जेकॾहिं निकाह जे मथां निकाह कंदे अल्लाह तुंहिंजी इफ़त ऐं पाक दामनी खे महफूज़ कंदो। फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर व अहसन लिलफरज। शर्मगाह जी हिफ़ाज़त जो ज़रियो भी निकाह। जेकॾहिं निकाह कंदे ज़िना खां बची वेंदे, बुराई खां बची वेंदे। उन करे जेकॾहिं तुंहिंजी ज़रूरत हिक खां वधीक औरतुनि में आहे, अल्लाह तोखे हुकुम ॾिनो आहे त तूं निकाह जे मथां निकाह करे सघीं थो, पर 4 ताईं। अल्लाहु अकबर। केतिरा फ़वाइद। इज्जत महफूज रहंदी, नज़रूं महफूज रहंदियूं, इफ़त पाक दामनी महफूज रहंदी। ये सब बरकतों निकाह जो बरकतों आहिनि। उन करे अनबिया और रसूल कई निकाह कया। नंबर 1 नज़रियो तुंहिंजो क्लियर थियो तो जेकॾहिं केरु हिक खां वधीक शादियूं करणु चाहे तो उहो अयाश न आहे, उहो फहाश न आहे, वगरना इहा अनबिया ऐं रसूल जी ज़ात ते अटैक आहे। छो तमाम नबियनि जूं तमाम घणियूं घरवारियूं, उन्हनि जे बारे में तव्हां छा नज़रियो अपनाईंदो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 घरवारियूं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 शादियूं कयूं, 11 निकाह कया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तव्हां छा चवंदो? नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। जेको माण्हू इहो नज़रियो अपनाए थो त जेको ॿी शादी जो मुतालबो करे, टी शादी जो मुतालबो करे, उहो अय्याश आहे, नऊज़ बिल्लाह, उहो नबियनि जो गुस्ताख़ आहे। छो त अनबिया कई निकाह कया। अल्लाहु अकबर कबीरा। इन निकाह जी ज़रूरत अॼु हिन मुआशरे खे वधीक आहे, जिथे बुराई हथ जी हथेली ते मौजूद आहे। टच मोबाइल जे ज़रिए, इंटरनेट जे ज़रिए न्याणी जी ज़िंदगी बर्बाद आहे, पुट जी ज़िंदगी बर्बाद आहे। 2 बटन दबाइण सां नऊज़ बिल्लाह दुनिया जी सब बुराई हिन जे हथ जी हथेली ते मौजूद आहे। इते बि जेकॾहिं माउ पीउ ख़ामोश तो याद रखनो है माँ पी। अल्लाह जे नबी जो फरमान, कुल्लुकुम राइल व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। अल्लाह जे नबी फरमायो, हर घर जे वॾे का सवाल कयो वेंदो उन जी न्याणी जे मुतालिक, उन जे पुट जे मुतालिक। ओ मुस्लिम कहिड़ो जवाब ॾींदे? नौजवान न्याणी जवानी का पोड़ा इब्रा कदम वधाए पई, पुट नौजवान थी वियो आहे। अल्लाह अकबर। पोड़ा इब्रा कदम वधाए तो अब्बा भी खामोश, अम्मा भी खामोश, सब जा सब ॾिसन वेठा पुट बुराई में, न्याणी बुराई में, पर अब्बा अखियुनि ते पट्टी ॿधियो वेठो आहे, अम्मा अखियुनि ते पट्टी ॿधियो वेठी आहे। इन अम्मा अब्बा जी जान कोन छुटनी जेसी ताईं अल्लाह ही जेके नेमतूं औलाद जी सूरत में तोखे अता फरमायूं आहिनि उन जे बारे में रब खे जवाब न ॾींदे। अल्लाह के केड़ो जवाब ॾींदे? नंबर 1 असांजो नज़रियो त अदा माल जमा थे, ॾेज जमा थे,
हाल बुक कराइण जी ताक़त थे, 8-10 डिशूं पचाइण जी ताक़त थे। वक्त जे MNA MPA के मदू कयो वञे, 1000 कार्ड छपाया वञनि, बेहतरीन गुलूकार घुरायो वञे, तेसी ताईं निकाह न थींदो, पुट जो काज कोन थींदो। दुनिया वारा छा चवंदा, मरणो आया पढ़णो आ, न को ढोल न तमाशो, अल्लाह अकबर कबीरा, न को बिरयानी न को कोरमा। ए उम्मते मुस्लिमा जा अजीम फर्द मुस्लिम याद रखिए, इन्हें निकाह के रब्बे कायनात आसान फरमायो हो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी निकाह के आसान फरमायो हो, तो इनके मुश्किल बनायो आ। आज से अच सीरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी दिस, सीरत सहाबा किराम पढ़ी दिस, उन्हनि जा निकाह, उन्हनि जी सीरत, उन्हनि जो उथण वेहण पढ़ी त दिस। उन्हनि दीन के समझो हो, अमल कयो हो, असां दीन के तमाशो बना छॾियो आ। उन्हीं करे मुश्किल में आहियूं, उन्हीं करे असांजा ये निकाह रुकियल, जिंदगियूं बर्बाद पियूं थियनि, नौजवान जी जिंदगी बर्बाद पई थिए, न्याणी जी जिंदगी बर्बाद पई थिए। अब्बा के को टेंशन परवाह कोने, अम्मा के का परवाह कोने का। केतिरो निकाह आसान हुयो। सही बुखारी जी रिवायत, सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु, सुबह जो टाइम थियो, अल्लाह जे नबी जी मजलिस में पहुतो आ, कपड़े ते पीले रंग जो निशान अल्लाह जे नबी ॾिसी करे फरमायो, ए अब्दुर्रहमान मा हाज़ा, ही केड़ो निशान आ। सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला फरमाएं था, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ग्राम सोन जो मामूली टुकड़ो उन्हें के हक़ महर बनाए करे मूं हिक औरत सां निकाह करे छॾियो आ। सहाबी निकाह कयो आ, नबी के खबर कोने का मालूम थियो। मुस्लिम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल गैब नाहिल, वगरना ॾिसंदे ही फौरन टोकी ना, ओ मुंहिंजा सहाबी तो निकाह करे छॾियो, मूंखे दावत कोन ॾिने। बल्कि अल्लाह जा नबी फरमाइनि था, मा हादा, ए मुंहिंजा सहाबी ॿुधा त सही, ही कहिड़ो निशान आ। चवण लॻो त मूं 3 ग्राम सोन के हक़ महर बनाए करे को औरत सां निकाह करे छॾियो आ। सहाबी निकाह कयो आ, नबी के दावत कोने, सहाबी जी रुख़सती थी वई। अल्लाह जे नबी के इल्म कोने को, अल्लाह जो नबी नाराज़ कोन थियो आ, ये कोन चई त मरणो आ या पढ़णो आ। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह जे नबी एतराज़ कोन कयो, बल्कि फरमाए, अब्दुर्रहमान बारकल्लाहु लका औलिम वलो बिशात, ए अब्दुर्रहमान वन, अल्लाह तुझे ने निकाह में बरकतूं अता फरमाए, रब तोखे बरकतूं अता फरमाए। वन जे करे हिकड़ी बकरी मिलने, उन्हें के ज़बह करे दोस्तन के खारायो, तुझो वलीमो, तुझी शादी थी वई। केतिरो आसान कम, हिकड़ी बकरी वही ज़बह करे चंद दोस्तन के खारायो, तुझो निकाह थियो। इते कार्ड कौन छपिया, हाल बुक कौन थियो। अल्लाह अकबर कबीरा। ॿियो त ॿियो असीं चऊं था वक्त जे MNA MPA के मदू कयो वञे, वक्त जे वॾेरनि खे जमा कयो वञे, जेसीं ताईं जमा न थींदा निकाह कोन थींदो। ऐं तव्हां खां पुछां थो, मुस्लिम काइनात जे अंदरि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अज़ीम इंसान की मां ॼणियो आहे न काइनात ख़त्म थियण ताईं का मां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े अज़ीम इंसान के जन्म ॾींदी। अल्लाह अकबर। सहाबी निकाह कयो, नबी के दावत कोने का। अल्लाह जे नबी नाराज़गी कोन कई, ये कोन चई थी कहिड़ी शादी आहे जंहिंमें दावत ही कोन थी, माण्हुनि खे सॼो ही कोन वियो। वक्त जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें के मदू ही कोन कयो वियो। नबी दुआ ॾिनी आहे, नबी नाराज़गी जो इज़हार कोन कयो आहे, छो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन निकाह के आसान बनाए छॾियो आहे। केतिरो आसान। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में एक औरत पहुंचे थी, सैयदना सहल बिन सुहैल रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, एक औरत अची करे चवे थी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नी व
वहब्तु नफ्सी लका अल्लाह जा नबी वो पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले करे छॾियो तव्हांजे लाइ हिबा करे छॾियो अल्लाह जे नबी जो ख़ासो हुयो त का औरत हली अची चवे अल्लाह जा नबी वो पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले कयो हाणे अल्लाह जे नबी खे इख्तियार हुयो त पाण निकाह करे या ॿिए सां निकाह कराए पर कंहिं पीर वली बुज़ुर्ग जे लाइ जाइज़ नाहे त का औरत हली वञी चवे पीर साहब मूं पंहिंजो पाण खे तुंहिंजे हवाले कयो न पीर साहब जे लाइ जाइज़ आहे न के औरत जे लाइ जाइज़ आहे त हू की पीर साहब वटि वञी करे चवे त मूं पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले करे छॾियो ही सिर्फ़ जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासो हुयो अल्लाह जा नबी ख़ामोश वेठा आहिनि मजलिस में एकड़ो नौजवान उठी करे चवे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे तवा के इन औरत जी जरूरत ना है अल्लाह जा नबी मुझो इंसान निकाह करायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जबाना निकाह त करी पियो बुधा त सही हके मार में ॾियण जे लाइ तो वटि कहिड़ी शइ आहे छा जवाब तो दे ओ मुस्लिम गौर सां ॿुधजा छा तो जवाब दे फरमाए तो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा इल्दी इल्ला इज़ारी हाज़ा अल्लाह जा नबी मुझी कुल जायदाद कुल मिल्कियत कुल प्रॉपर्टी या गोद जी चादर जैसा शर्मगाह ढकियो बीठो आ अल्लाह जा नबी ने चादर खां अलावा मूं वटि का शइ कान्हे का अल्लाह अकबर कुल मिल्कियत केतरी है सिर्फ हिकड़ी चादर जैसा तहबन गोद बजो बीठो आ अल्लाह जा नबी हिकड़ी चादर आ जेका गोद बजो बीठो आ इन्हे खां अलावा मूं वटि का शइ कान्हे का अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कोन चयो हल हलियो ही शादी करण पूरो कपड़न जो जोड़ो भी कोन थे घर में का शे कोन थे का वञी पेरी जॉब कर नौकरी कर पंहिंजे पेरन ते भी फर्नीचर जमा कर अलमारियों जमा कर सूट वगा जमा कर उनका बाद में तुझो निकाह थींदो वगरना कोन थींदो न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो को एतराज कोन कयो जेके असी एतराज पेश कंदा बल्कि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जबाना वन इल्तमिस वलौ खातमम मिन हदीद वन तलाश कर जे कदे लोह जी एकड़ी मुंडी जो टुकड़ो मिली वने वा मुंडी खणी अच उन्हें मुंडी के हके मार बनाए करे तू जो इंसान निकाह कराया वने तो घर तलाश करे अचे तो घर आ चार दीवारी मौजूद आ छत भी आ अची करे चवे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे घर जे अंदर लोह जी मुंडी भी मौजूद कोने का अल्लाह जा नबी लोह जो एतरो टुकड़ो भी मौजूद कोने को शादी जी ख्वाहिश जो इजहार करे पियो घर जे अंदर चांदी ना सोन ना लोह जी मुंडी जो नबी मुतालबो कयो उन्हें लोह जी मुंडी के खड़ी अच घर मौजूद आ पर लोह जी मुंडी जेतरो टुकड़ो भी लोह जो मौजूद कोने को अल्लाह जे नबी जवाब कोन ॾिनस हल तुंहिंजी शादी कोन थींदी बल्कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जबाना छा तोखे कुरान जो चंद सूरत याद चवण लॻो अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे फुला फुला सूरत याद आ अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजी घरवारी के इन चंद कुरान जे सूरतुन जी तालीम दी छजा इहो ई तुंहिंजे हके मारा अल्लाह जे रसूल कुरान जी चंद सूरतन जी तालीम के हके मार बनाए करे उन्हीं मजलिस जे अंदर बिनी जो निकाह कराए छॾियो ओ मुस्लिम बुधा इन न्याणी के ॾेज में छा मिलियो एक सूट न मिलियो एक वगो न मिलियो एकड़ी चप्पल न मिली ओ पाइन जे ला एक मुंडी भी न मिली हुई पर आऊं चवंदो आहियां खुश नसीब आया औरत जिनके दुनिया जो तो को सामान न मिलियो पर रब जो कुरान जो हक महर बन जियो ऐं जिनके
दीन मिली वने उन्हें के सब मिली हो। दुनिया तो सब के वटा पर जी के रब दीन अता फरमाए वो कामयाब तरीन इंसान आ। का बिरयानी कान पकी के देगू कौन पकियो, हाल बुक कौन थियो उन्हीं मजलिस के अंदर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाब कबूल कराए। अल्लाह अकबर। इन्हनि जो निकाह करे छो केतरो ईसाए आसान हुयो निकाह, इन्हें निकाह के असा मुश्किल बनाए छो। इहा ही वजह, इहो ही रीज़न आ, इहो ही सबब आज जवाननि जी जवानी बर्बाद थे पई, पर माँ पी के को टेंशन का परेशानी कोने का। उन्हें बुराई में जेकॾहिं तू औलाद के ॾिसी थो पोइ बि तुंहिंजूं अखियूं नथियूं खुलनि त यादि रखिजे मुस्लिम, इन जो वबाल माउ पीउ ते ज़रूरु ईंदो। जेके दुनियावी वाह वाह बल्ले बल्ले जे चक्कर में जवान न्याणियुनि ऐं जवान पुटनि जी जवानी बर्बाद पिया कनि। अल्लाहु अकबर। निकाह आसान, इन्हें निकाह के अल्लाह रब्बुल इज़्ज़त अञा आसान बनायो। रिश्ते जे मामले में केतरो आसान, जेकॾहिं को पीउ ॾिसे थो तो उनजी न्याणी जो रिश्तो केरु वठण जे लाइ कोन पियो अचे। को नौजवान जेको कुफ़ हुजे, जेको दीनदार हुजे, अल्लाह वारो हुजे, नेक सीरत हुजे, पीउ जेकॾहिं पंहिंजी न्याणी जो रिश्तो उनखे पेश करे थो तो असां तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अदा लॻे थो न्याणी मां तंग आहे, लॻे थो अटो खुटो अथसि, न्याणी खे विहारे कोन थो सघे, खणियो पियो न्याणियूं ॾे। असां उनखे बुरो सम्झूं था, पर अच नबियनि जी सीरत पढ़ी ॾिस, तुंहिंजो नज़रियो नबियनि जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे। अनबिया ऐं रसूल पंहिंजूं न्याणियूं खणी करे ॾिनियूं आहिनि, पंहिंजूं न्याणियूं खणी करे माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि। अच रब जो क़ुरान, त रब जे क़ुरान खां इब्तिदा थो कयां। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जॾहिं मदियन में पहुतो, ओ को वा वसीलो नजर कोन बियो चे रब जी ज़ात का सिवा। अल्लाहु अकबर कबीरा। शहर भी न हुआ, माण्हू भी न आहिनि, मूसा अलैहिस्सलाम के केर जाने सुञाणे कोन पियो। अल्लाहु अकबर कबीरा। ॾिसे तो न्याणियूं आहिनि जेके परे बीठियूं आहिनि, उन्हनि जी हेल्प मदद करण वारो केरु कोन्हे को। वञी करे पाणी भरे करे उन न्याणियुनि खे पाणी भरे करे उनजी मदद करे तो, अची करे वण जे हेठां वेही करे रब का सवाल करे तो, छा तो जे रब्बी इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिल फकीर। ओ मुंहिंजा रब, आ मूसा फकीर आहियां तुंहिंजे दर जो, जेका बि नेमत नाज़िल कंदे ओ अल्लाह मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजे दर जो फकीर आ, तुंहिंजे दर जो मोहताज आ। ओ मुस्लिम नबी आ, रसूल आ, अल्लाह जो पैगंबर आ, पर पंहिंजो पाण खे चए पियो फकीर आहियां। करे तो अहिड़ी आजिज़ी जो अल्लाह जे साम्हूं इज़हार कयो। रब खां कॾहिं इहे फकीर थी करे घुरी जी मूसा अलैहिस्सलाम वक्त जो नबी पैगंबर आ, पर पंहिंजो पाण खे रब जे साम्हूं फकीर पेश पियो करे। ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मूसा तुंहिंजे नेमतुनि जो फकीर ऐं मोहताज आहियां। अल्लाह पोइ अल्लाह वारनि जो ॿुधंदो बि आहे। हितां मूसा अलैहिस्सलाम दुआ ख़तम कई, हू न्याणियूं शुएब अलैहिस्सलाम वटि पहुतियूं आहिनि, तारीफ़ कनि पियो। अब्बा हिकु नौजवान सां मिली आयूं हुयूं जेको कवीउल जिस्म हुजण जे बावजूद बि वॾो अमीन इंसान आ। तारीफ़ कहिड़ी? कवीउल जिस्म हुजण जे बावजूद बि अमीन आ। हुनजे अखियुनि में ख़यानत कोन्हे, हुनजी चाल में ख़यानत कोन्हे। असां न्याणियूं हुयूं, असांजी मदद बि कई, पर अख खणी करे असां ॾे न निहारी। अल्लाहु अकबर कबीरा। अब्बा तू पोड़ो थी वई, तुझे घर में एड़ो नौजवान हुजे जेको तुझे माल जो तुझे घर जो ख्याल रखे, ऐं एड़ो तोखे कोन मिलंदो। सैयदना शुएब अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणियुनि खे मोकिलियो त इने मूसा अलैहिस्सलाम खे वठी अचो। मूसा अलैहिस्सलाम सां कई ॻाल्हियूं थियूं, पर रब जो क़ुरान फरमाए थो शुएब अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम के पेशकश कई। क़ाल इन्नी उरीदु अन उल्किहका इहदा बनतैया हातैन। ओ
मु इरादो कयो आ त इन बिन न्याणियुनि मां हिकिड़ी न्याणी जो तूं सां निकाह कराया। शुएब अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी मूसा अलैहिस्सलाम खे पेश कई। अॼु जेकॾहिं केरु न्याणी खणी कंहिंखे ॾियनि ऐं चवंदो आहे मुआशिरो ने खे बुरे नज़रों सां ॾिसंदो आहे ऐं चवंदो आहे न्याणी मां तंग आहे, न्याणी मां बेज़ार आहे, पंहिंजी न्याणी खणी ॾिनी अथसि, लॻे थो न्याणी बुरी आहे। अले केतिरा ऐब केतिरा ताना ऐं तोहमतूं लॻाईंदा आहियो, पर तुंहिंजो नज़रियो नबियुनि जे बारे में छा थींदो? मूसा अलैहिस्सलाम खे शुएब अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी पेश कई त मालूम थियो त तुंहिंजो नज़रियो नबियुनि जी सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। हाँ, इन्हें पी के फिक्रमंद भाजन हुजण खपे। जेकॾहिं न्याणी घर में वेठी आहे त उन जो बंदोबस्त करण जी ज़िम्मेदारी पी जे मथां आहे ऐं पी पंहिंजी न्याणी जो रिश्तो कंहिंखे पेश करे सघे थो। अच ॿी दलील ॾियां। सैयदना लूत अलैहिस्सलाम जी क़ौम बुरे फेल में मुब्तला हुई। उन्हनि जी न्याणियुनि में का दिलचस्पी कोन हुई, औरतुनि में का दिलचस्पी कोन हुई। सैयदना लूत अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे मुखातिब थी करे फरमाइनि था, रब जो क़ुरान क़ाल या क़ौमी हाउलाई बनाती हुन्न अतहरु लकुम। ओ मुंहिंजी क़ौम जा नौजवानो, ही मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, इहे तव्हांजे लाइ पाकीज़ा आहिनि, तव्हां इन्हनि सां निकाह कयो। सैयदना लूत अलैहिस्सलाम पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजी क़ौम जे नौजवाननि जे साम्हूं पेश कयो आहे। ओ मुस्लिम, तुंहिंजो नज़रियो बिल्कुलु सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं को पी के नौजवान खे अल्लाहु अकबर कैरेक्टर किरदार सोने अखलाक वारे खे जेकॾहिं पंहिंजी न्याणी पेश करे थो त उहो नबियुनि जी सुन्नत आहे। अल्लाहु अकबर। सही बुखारी मुस्लिम जी रिवायत है। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला जी न्याणी सैयदा हफ्सा रज़ी अल्लाह तआला अन्हा, उनजो मुड़स फोत थियो। खुनैस बिन हुज़ाफा रज़ी अल्लाह तआला अन्हु वफ़ात करे वियो मदीने में। न्याणी बेवा थी वई। इद्दत जा ॾींहं पूरा थिया। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजी न्याणी जी फिक्र अची वरितो। अल्लाहु अकबर कबीरा। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु हली वञनि था। ओ उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु, मुंहिंजी न्याणी हफ्सा रज़ी अल्लाह तआला अन्हा बेवा थी वई आहे। इद्दत जा ॾींहं गुज़री आहिनि। ए उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐं पंहिंजी न्याणी जो रिश्तो तोखे ॾियणु चाहियां थो, पंहिंजी न्याणी जो तूं सां निकाह करणु चाहियां थो, तुंहिंजो क्या ख़्याल आहे? सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला फरमाए लगा, ए उमर, मूंखे थोड़ी मोहलत दे, सोचण जो मौको दे। वक्त गुज़री वियो। उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला नु को जवाब कोन ॾिनो। वरी पंहिंजी न्याणी जो रिश्तो खणी करे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला वटि पहुचनि था। उमर फारूक फरमाइनि था, ए अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला नो, मुंहिंजी न्याणी सैयदा हफ्सा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो मुर्द फोत थी वियो, वो बेवा थी वई आहे, इद्दत जा ॾींहं पूरा थी विया अथसि। ओ अबू बकर, आऊं चाहियां थो त तूं मुंहिंजी न्याणी ने हफ्सा सां निकाह कर, तूं शादी कर। उमर बिन खत्ताब खे पंहिंजी बेवा न्याणी जी एतिरी फिक्र। असां कुंवारियुनि न्याणी जी फिक्र छॾे ॾिनी। घर में कुंवारी न्याणी नौजवान वेठी आहे, अब्बा के टेंशन कोने, अब्बा के फिक्र कोने, वो शादीशुदा मुर्द फोत थी वियो आहे, बेवा घर जे अंदर आहे। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे एतिरो त टेंशन आहे, एतिरी त परेशानी आहे। कॾहिं उस्मान गनी खे इहो रिश्तो पेश पिया कनि, कॾहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पेश पिया कनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खामोश वेठा आहिनि, को जवाब कोन ॾिननि, हलिया विया। सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह फरमाइनि था, मूंखे अबू बकर ते वरी कावड़ आई त मूंखे जवाब ई कोन ॾिनई, का वर्दी ई कोन ॾिनई, ईअं ई हलियो वियो। वक़्तु गुज़रियो। जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जो पैगाम मोकिलियो आहे। ए उमर, तुंहिंजी हफ्सा सां निकाह करण जे लाइ तयार आहियां। अल्लाह जे नबी बेवा सां निकाह कयो।
कुछ ॾींहं गुज़रण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उमर फारूक वटाया चवण लगा ए उमर मूंखे ख़बर आहे तो मूं ते नाराज़ आहीं कावड़ियल आहीं छो त मूं तोखे जवाब ई कोन ॾिनो का वर्दी ई कोन ॾिनी हुई पर ए उमर ख़बर अथई हक़ीक़त छा आहे मूं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अक़दस ते ज़बान मुबारका ते हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो तज़किरो ॿुधो हुयो अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ्सा सां निकाह करण जी ॻाल्हि करे रहिया हुया मूं इहो राज़ पंहिंजी दिलि में दॿायो ऐं चुप थी हली वियसि लो तरकहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा के अल्लाह जा नबी अपनाए न त अबू बकर ने के अपनाया अल्लाहु अकबर अल्लाह जे नबी निकाह कयो सैयदा हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां ऐं बेवा आहे असां जे मुआशरे में बेवा सां निकाह करण ऐब आहे अदा मुर्स मरी वियसि ॿार बि अथसि ऐं इने के कीअं अपनाया की इने सां निकाह कया ऐं इने रीज़न इने सबब जे करे अलाए केतिरियूं नौजवान न्याणियूं जिनके हिकु बार ॿ बार बग़ैर ॿारनि वारियूं पंहिंजूं जवानियूं बर्बाद कंदे नज़र अचनि पियूं पर असांजे मुआशरे उन सां निकाह करण खे ऐब सम्झी करे उन खे तरक करे छॾियो आहे पर ओ अल्लाह जा बाना अल्लाह ज़रूरु सवाल कंदो उन्हनि नौजवाननि खां जंहिंजे पाड़े में जंहिंजे घर जे वेझो नौजवान बेवा औरतूं पंहिंजूं जवानियूं गुज़ारे रहियूं आहिनि पर जेकॾहिं हिकु नौजवान उन्हनि खे नथा अपनाइनि अल्लाह इन्हनि खां ज़रूरु सवाल कंदो छो त अल्लाह जे नबियनि कुआरिन खां वधीक बेवान खे तरजीह ॾिनी आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ हिकड़ी कुआरी सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह कयो बाक़ी सब बेवा ऐं मुतल्लका तलाक याफ्ता के अपनाइण जे लाइ तयार कोन्हे अले केतिरियूं नौजवान न्याणियूं जवानी बर्बाद कनि पियो पर असांजो मुआशरो उन खे अपनाइण जे लाइ तयार कोन्हे सभ खां पहिरीं बेवा जो तज़किरो हले अल्लाहु अकबर कबीर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू सलमा रज़ी अल्लाह ताला जी वफात ते पहुता है उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी अबू सलमा जो रूह परवास थी वियो अखियूं खुलियूं रहियूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि ते हथ ॾिनो ऐं असांखे तालीम ॾिनी त जंहिंजो रूह निकिरी वञे वफ़ात थी वञे अखियूं खुलियूं रहनि के अखियुनि खे बंदि कयो छो त नज़र रूह जो पीछो करे थी ॾिसे थी त इहो किथे पियो वञे त जेके वेठल आहिनि उन्हनि खे खपे त अखियुनि ते हथ ॾियनि सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी घर वारा रोइण लगा सही बुखारी मुस्लिम जी रिवायत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न रोना बल्कि मैयत जेसी ताईं घर में मौजूद आहे अल्लाह जा फरिश्ता तव्हां सां गॾु हूंदा आहिनि उन जा सुहिणा अमल उन जूं सेठ सुहिणियूं नेकियूं ॻायो ऐं उन जे लाइ दुआऊं घुरो तव्हांजे दुआउनि ते अल्लाह जा फरिश्ता आमीन चवंदा आहिनि अल्लाह जा फरिश्ता मौजूद होंदा है जैसी ताई मैयत घर में आ अल्लाह जे नबी खुद दुआ घुरी ए अल्लाह अबू सलमा के हिदायत अल्लाह अबू सलमा के आखिरत में सोनो मकाम अता फरमा या अल्लाह इनके आला मकाम नसीब फरमा अल्लाह जे नबी अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथा भी करे दुआ घुरियूं आहिनि अल्लाह जे नबी उम्मे सलमा के तालीम ॾियनि पे उम्मे सलमा दुआ पढ़ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाहुम्मा जुरनी फी मुसीबती व खुलुफनी खैरम मिनो अल्लाह तुंहिंजी शइ हुई तोॾा लोटी तोॾा मोटी ओ मुंहिंजा अल्लाह असांखे बि तोॾा हलणो आहे ए मुंहिंजा रब्बा जेका मूं ते तकलीफ़ मुसीबत पहुती आहे अल्लाह मूंखे सब्र अता फरमा ऐं इन खां बहितर बदिलो अता फरमा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला ने दुआ घुरण खां बाद में चेती सोचण लॻसि त अबू सलमा खां वधीक केरु आहे हिकिड़ी घरवारी जा तासुरात मुड़स जे बारे में एतिरा आला
असां पंहिंजो पाण खे पंहिंजी घरवारी जे साम्हूं पेश त करे ॾेखारियूं। हेॾी वॾी लिस्ट असांजे शिकायतुनि जी तयारु करे चवंदी तूं कूड़ो पहीं, तूं धोखेबाज़ पहीं, तूं ही पहीं, तूं हू पहीं। पर अंदाज़ो लगायो उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो अबू सलमा केतिरो ख्याल रखियो हूंदो, केतिरी उनखे मोहब्बत ॾिनी हूंदी, केतिरो प्यार ॾिनो हूंदो, केतिरो उनसां सुहिणो पेश आयो हूंदो, जो वफ़ात खां बाद में भी इहा घरवारी चवे थी त अबू सलमा खां वधीक मूंखे नज़र कोई कोन थो अचे। अल्लाहु अकबर कबीरा। इद्दत गुज़रण खां बाद में अल्लाह जे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जो पैगाम मोकिलियो। दुआउं जूं बरकतों ॾिसो, दुआ घुरी अल्लाहुम्मा अजुरनी फी मुसीबती वखलुफनी खैरम मिन्हु। अल्लाह मूंखे इनखां बेहतर अता फरमा। अल्लाह कायनात जी सब खां वधीक अज़ीम शख्सियत जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता करे छॾियो। अल्लाहु अकबर। उम्मे सलमा खुद कान आई है, उनजो पुट अमर बिन सलमा भी गॾा। यतीम बार के असां को अहमियत ॾियूं था? यतीम जे बार के असां ठोकरुनि जे हवाले, थुॾनि जे हवाले, गारियन गुलूज जे हवाले करे छॾियो आहे। पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेवा सां निकाह कयो आहे। बेवा सां गॾु पुट बि मासूम आहे, उनखे बि अल्लाह जे नबी पाण सां गॾु खणी आया आहिनि। अल्लाह जे नबी जे साम्हूं खाधो पेश थियो आहे, ताम पेश थियो आहे। अल्लाह जे नबी अकेलो कोन पियो खाए, अमर बिन सलमा यतीम ॿार, मासूम ॿार के पाण सां गॾु विहारियो। मासूम बारा प्लेट जे चेनी अतराफ में हथ घुमाए पियो। अल्लाह जे नबी इन मासूम यतीम बार जो हथ झले करे चवनि था, या गुलाम सम्मिल्लाह वकुल बियमीनिका वकुल मिम्मा यलीक। ओ बार पेरी बिस्मिल्लाह पढ़, ओ साजे हथ से खा, ऐं जेको तुंहिंजे तरफ़ आहे उते खा। प्लेट जे चेनी अतराफ में हथ न घुमा। अल्लाह जे नबी यतीम के गॾु विहारे खाराइनि पिया। ओ मुस्लिम आहे को सामा जेको यतीमनि के ग़रीबनि के गॾु वेही खाराए? न न न, बल्कि असां ॾिसंदा रहंदा आहियूं मुआशरे में यतीम ॿार, उनजा पेर बि उघाड़ा, उनजो बदन बि उघाड़ो, उनजो मथो बि उघाड़ो, वार उनजा विकिरियल। अल्लाहु अकबर कबीरा। पर पोइ बि असां कॾहिं शफ़क़त जो हथ कोन रखियो, उन यतीम के अपनाइण जी कोशिश कोन कई। पर नबियन जो इमाम, इमामुल अनबिया यतीम के गॾु विहारे खाराए पियो। बेवा के अपनाए करे, यतीम बार के अपनाए करे नबी तालीम ॾिनी त बेवान के बेसहारा न छॾियो। छो त अजर केतिरो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अस्साई अलल अरमिला कल मुजाहिद फी सबीलिल्लाह। अल्लाह जे नबी फरमायो, यतीमन ते बेवान ते शफ़क़त जो हथ रखण वारा उन्हनि खे एतिरो अल्लाह अजर ॾींदो आहे जेको जिहाद जे मैदान में मुजाहिद पंहिंजे जान खे पेश करे रहियो हूंदो आहे। अल्लाह जेतिरो मुजाहिद खे अजर ॾींदो आहे, ओतिरो बेवान जी हमदर्दी, उन ते शफ़क़त जो हथ रखण वारनि खे अजर अता फरमाईंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो, अना वकाफिलुल यतीम हाकदा फिल जन्नह। अल्लाह जे नबी फरमायो, आओ ऐं यतीम खे संभालण वारो, यतीम जी किफ़ालत करण वारो, यतीम खे अपनाइण वारो, यतीम खे सीने सां लॻाइण वारो, यतीम जी ख़िदमत करण वारो, यतीम जो सहारो बणजण वारो, जन्नत में ईअं गॾु हूंदासीं जीअं ॿ आंगुर गॾु आहिनि। एॾो वॾो अजर, एॾो वॾो सवाब। पर असांजे मुआशरे में केतिरियूं बेवा औरतूं वेठियूं आहिनि? कॾहिं असां उन जे बारे में सोचियो आहे? इहा त बेवा आहे मुतल्लका, जेकॾहिं तलाक वारी हुजे असीं उनखे बुरो सम्झंदा आहियूं। अल्लाह जा बाना, तोखे कहिड़ी ख़बर त बुराई कहिड़ी आहे? इहो बि त मुमकिन आहे त ॾोह मुड़ुस जो हुजे, इहो बि त मुमकिन आहे त मुड़ुस जी कोताही हुजे। असीं मुतल्लका के बुरो सम्झंदा आहियूं। जेको तलाक ॾे उनखे त न्याणी ॾी छॾींदा आहियूं, पर जंहिंखे तलाक मिली आहे उनखे केरु अपनाइण जे लाइ तयारु कोन थींदो आहे। पर इहो तुंहिंजो नज़रियो बि सुन्नत जे ख़िलाफ़ आहे।
सही मुस्लिम जी रिवायत सैयदा फातिमा बिनते कैस रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी मुखे तलाक थी इद्दत जा ॾींहं गुज़ारिया पे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम मोकिलियो ओ फातिमा जॾहिं तुंहिंजी इद्दत जा ॾींहं पूरा थियनि त मूंखे ॿुधाइजां इद्दत जा ॾींहं पूरा थिया अल्लाह जे नबी तमड हली आए चवण लॻी अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे इद्दत जा ॾींहं मस पूरा थिया आहिनि टिनि सहाबनि मूंॾा निकाह जो पैगाम मोकिलियो आहे अल्लाहु अकबर मुआशरो तो ॾिसो ग्रेट मुआशरो जंहिंमें अञा इद्दत जा ॾींहं पूरा थिया आहिनि उनखे अपनाइण जे लाइ 3 माण्हू लिस्ट में आहिनि असां में आहे को अहिड़ो हिम्मत रखण वारो इन मुआशरे खे बदिलण वारो इन नौजवान न्याणियुनि खे अपनाइण वारो यतीमनि जो ख्याल करण वारो बेवा औरतुनि खे सहारो ॾियण वारो मुतल्लक आहे चवे थी मुंहिंजा इद्दत जा ॾींहं ख़तम थिया 3 सहाबा मूंॾा निकाह जो पैगाम मोकिले छॾियो केरु सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु अबू जहम जीम हाई मीम सा अबू जहम रज़ियल्लाहु ताला अन्हु उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु 3 सहाबन मूंॾा निकाह जो पैगाम मोकिलियो आहे अल्लाह जा नबी आ मशवरो करण आया अल्लाह जा नबी इन 3 मां कंहिंखे अपनाया कंहिंसां निकाह कया अल्लाह जा नबी मूंखे मशवरो ॾियो सही मुस्लिम जी रिवायत आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं केरु मशवरो वठे तो उहो तोखे अमीन तो समझे उनखे ख़ैर खाई जो मशवरो ॾियो जेको तव्हां खां मशवरो वठण अचे उनखे ग़लत मशवरो न ॾियो छो तूं तव्हांखे अमीन समझी अची करे तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधाए थो तव्हां सां मशवरो करे थो उन करे तव्हां सां जेकॾहिं को मशवरो करे तो उनखे ख़ैर खां न मशवरो ॾियो अल्लाह जे नबी का मशवरो करण आई अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु अबू जहम जे बारे में त इन्हनि खे छॾ उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु सां निकाह कर सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु रंगत जो सादो चवण लगी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा उसामा सां निकाह कया बार बार चे भी अल्लाह जा रसूल उसामा से निकाह गया उसामा के पसंद कौन पे करे अल्लाह जे नबी फरमायो ताअतुल्लाह व ताअत रसूलिही खैर अल्लाह जी बानी अल्लाह उनके रसूल जी इताअत में तुझे ला भलाई भलाई आ तोखे मशवरो ॾियां पियो उसामा बिन ज़ैद सां निकाह कर रब तोखे भलाई अता फरमाए दो अल्लाह जी बानी सैयदा फातिमा बिनते कैस रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी अल्लाह जे नबी जे मशवरे के कबूल करे वो उसामा बिन ज़ैद सां निकाह कयो अल्लाह नबी जे चवण मञण जे करे उहे बरकत अता फरमायो जो पाड़े जूं औरतूं मूंखे ॾिसी करे अल्लाहु अकबर रश्क भरियल निगाहों सां ॾिसंदियूं हुयूं त अल्लाह फातिमा बिनते कैस के केतिरो नवाज़ियो आहे अल्लाह मूंखे एतिरियूं भलायूं एतिरियूं बरकतूं अता फरमायो जो मायूं मूंखे ॾिसी करे रश्क भरियल निगाहों सां ॾिसंदियूं त अल्लाह इनखे केतिरो नवाज़ियो आहे अल्लाह जा बाना उन करे तूं बि ख़्यालु कर तुंहिंजे घर में न्याणियूं मौजूद आहिनि तुंहिंजे घर में पुट मौजूद आहिनि दुनिया जी वाह भले जे चक्कर में अल्लाह जा बाना न्याणियुनि जी जवानी बर्बाद न कर पुटनि जी जवानी बर्बाद न कर अल्लाह खे तोखे जवाबु ॾियणो पवंदो कई उलमा वेठा आहिनि ऐं इन ॻाल्हि ते इक्तफ़ा कयां थो अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह जेको बि ॿुधायो ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।